अवां ॾिसी रहिया सिंध काज़ न्यूज़। मसो बुड़गड़ी में रिपोर्ट ॾेई रहियो आहे असांजो नुमाइंदो ज़ाहिद मल्ला। मर्सी कोरप आलमी समाजी तंज़ीम सिहत खातो मटियारी ऐं ग्लोबल फंड जे तरफ़ां टीबी जी चकास लाइ ॻोठ तालबुल मोला कॉलोनी में 1 ॾींहं जी टीबी जी बीमारी जे हवाले सां कैंप लॻाई वई। कैंप में टीबी जे माहिर डॉक्टरनि तालबुल मोला कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि खां आयल माण्हुनि जो मुफ़्त छाती जो मुआइनो कयो, जंहिंमें छाती जो डिजिटल एक्सरे ऐं बलगम जी मुफ़्त लेबॉरेटरी टेस्ट कई वई। टीबी जो मुआइनो कंदड़ डॉक्टरनि जे मशवरे सां इदारे तरफ़ां मुफ़्त टीबी कोर्स ॾिनो वियो, जॾहिं त मर्सी कोरप जे डिस्ट्रिक्ट सुपरवाइज़र बाग़ अली लगारी, लियाकत अमीन सूमरो, डॉक्टर असलम सूमरो, समाजी वर्कर करीम ॾिनो मीरबर, मोहम्मद इब्राहिम मल्ला, ज़ाहिद अली मल्ला ऐं ॿियनि कैंप ते ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं।